ख़बर अवां सां शेयर कंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं 1 अक्टूबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 17 रुपयनि ताईं लाथ जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया इस्लामाबाद खां। अवां खे ॿुधाईंदासीं 1 अक्टूबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 17 रुपयनि ताईं लाथ जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। डीज़ल जे अघ में फ़ी लीटर 10 रुपया 76 पैसा ऐं पेट्रोल जे अघ में 17 रुपया फ़ी लीटर लाथ जो इम्कान आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधायां पिया त ज़रियनि जो चवणु आहे आलमी मार्केट में तेल जी क़ीमतुनि में लाथ ऐं डॉलर जे अघ में घटिताई सबबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ थींदी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ बाबति निगरान वज़ीर आज़म 30 सेप्टेम्बर ते हतमी फ़ैसिलो कंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असद शहर। जी असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतुनि में घटिताई जा इम्कान आहिनि। इन हवाले सां जेको ज़िम्मेवार ज़रियनि ॿुधायो आहे त पेट्रोल जी जेका क़ीमत आहे उहो 17 रुपया घटि थियण ऐं डीज़ल जी क़ीमत 10 रुपया 76 पैसा घटि थियण जा इम्कान आहिनि। पेट्रोल जी क़ीमत ऐं डीज़ल जी क़ीमत में घटिताई जो जेको सबबु ॿुधायो पियो वञे उहो आलमी मार्केट में क़ीमतूं ऐं डॉलर जी क़ीमत घटि हुजणु आहे। इन हवाले सां जेको ओभरा ज़रियनि ॿुधायो आहे त पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतुनि में जेका घटिताई आहे उन मुताबिक़ हतमी फ़ैसिलो वज़ीर आज़म 30 सेप्टेम्बर जी राति जो कंदो, जंहिं खां पोइ हतमी राय ॾेई सघे थी। जी वरी महिरबानी नाज़रीन। इस्लामाबाद खां असर शहर तफ़सील न आहिनि। इस्लामाबाद खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया।